मुबारकपुर भरिसां क़दीमी क़ब्रिस्तान खे चौधी वारी न हुजण ऐं जानवरनि जी अचु वञु सबबि क़बरुनि जी बेहरमती थी रही आहे। पेश आहे अब्दुल लतीफ़ मस्तोई जी रिपोर्ट। आदूती अल्फ खां वादा कीन वेहनि, पहिरियों पंहिंजे नफ़्स खे पल पल पुरज़ा कनि, साम्हूं उथी सुबहान खे उहे सारी राति रड़नि, उथी असुर वेल खे सीने सोज़ सड़नि, सोना चीज़ल पूर पवनि त दम दम दुआ दर्द या। पीर मेहर अली शाह दरगाह इंतहाई पुरानी ऐं क़दीम दरगाह आहे ऐं हिते हिकु वॾो क़ब्रिस्तान बि आहे जेको पीर मेहर अली शाह जे नाले सां सॼो वेंदो आहे। ऐं अंदाज़न मुबारकपुर शहर खां 2 किलोमीटर जे मुफ़ासिले ते उतर साइड मिर्ज़ा शाख जे मथां ही जेको दरगाह ऐं क़ब्रिस्तान उते क़ाइमु आहिनि। हिते क़ब्रिस्तान ते हिते क़दीमी क़ब्रिस्तान आहे, पर हिते चौधी वारी न हुजण जे करे हिते जेके क़बरूं आहिनि उन्हनि जूं बेहरमतूं थियनि पियूं ऐं इंतिज़ामिया तरफ़ां अहिड़ो को बि उपाउ न वठण जे करे मुकमल तौर ते क़ब्रिस्तान जेको आहे सो झंगल में वठी वियो आहे। मुकमल तौर ते उते वण ॿूटा जेको आहे सो थी विया आहिनि, जंहिंजे करे जेके हितां जे इलाइक़े वासियुनि जो जेकी का फोती थी थिए थी पंहिंजे प्यारनि खे दफ़नाइण जे लाइ उनखे इंतिहाई परेशानी खे मुंहुं ॾियणो थो पए। हीअ दरगाह पीर मेहर अली शाह इंतिहाई क़दीम ऐं पुराणी दरगाह आहे। जेको क़ब्रिस्तान आहे उहो पीर मेहर अली शाह जे नाले सां उहो सॼो वेंदो आहे। हितां जे ॻोठाणनि सां ऐं हिते दरगाह जे फ़क़ीरनि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त हीअ दरगाह केतिरो टाइम पुराणी आहे ऐं क़ब्रिस्तान आहे हीअ जेको क़दीमी क़ब्रिस्तान आहे पीर मेहर अली शाह ऐं कहिड़नि कहिड़नि इलाइक़नि खां किथां किथां जेके माण्हू जेके हिते सो पंहिंजे प्यारनि खे तदफ़ीन कंदा आहिनि, उन्हनि खे हिते जेको आहे मिटी मां हवाले कंदा आहिनि। इन्हनि हवाले सां असां हितां जे इलाइक़े वासियुनि सां ॻोठाणनि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त हुनजो वधीक छा चवणु आहे। हिते ॾाढी तकलीफ़ आहे, चौधारी भित न आहे, बकरियूं अचनि थियूं, काफ़ी जानवर अचनि था, क़ब्रिस्तान जी बेहरमती थिए थी। हुकूमत खे असांजी इहा ई अपील आहे त ज़िले वारनि खां ऐं ॿियनि अवाम खां बि असां सां तावन कनि ऐं क़ब्रिस्तान जी भित कढराइजनि। शेर मोहम्मद मोगिरी साहिब खे, एजाज़ खान जखणी साहिब खे थी सघे त असांजी मस्जिद सां ऐं इन सां पीर मेहर अली शाह सां तावन करनि ऐं असांखे भित कढराइनि। उमेदु आहे त असांजी रिक्वेस्ट क़बूल कंदा। क़ब्रिस्तान आहे इन में बिल्कुलु सोढ़ थी वई आहे, इन में जॻह कोन्हे, परे परे खां माण्हू अचनि था, जेको आहे त मुक़ाम ते पूरनि था, जेको आहे हाणे तमामु सोढ़ घणी थी वई आहे। महिरबानी करे असांखे भित कढी ॾियो त जेको आहे त असांखे किथां रस्तो थिए टपण जो। हाणे रस्तो बि बंदि थी आहे, मुक़ाम में को रस्तो न आहे। अॻे जेको आहे त मिसाल जॻह हुई का लांडी बांडी मुक़ाम ते, हाणे जेको आहे त उहो सिस्टम बि कोन्हे। अॻे जेको हूंदो मट बट हुयो, पाणी बाणी वग़ैरह हुयो, भरियल हूंदो हुयो, सम्झो हाणे उहा बि सहूलियत न आहे। किथे माना लांडी ठाहिण जी जॻह न आहे त असां लांडी ठाहियूं। फ़क़ीरनि समेत हितां जे ॻोठाणे जी तव्हां ॻाल्हियूं ॿुधियूं त हुननि जो चवणु आहे त पीर मेहर अली शाह इंतिहाई पुराणी ऐं क़दीमी दरगाह आहे। हितां जो क़ब्रिस्तान बि क़दीमी क़ब्रिस्तान आहे। हितां जे फ़क़ीरनि ऐं ॻोठाणनि चूंडियल नुमाइंदनि समेत सिंध गवर्नमेंट खां इहो मुतालबो कयो आहे त हीउ जेको पीर मेहर अली शाह क़दीमी क़ब्रिस्तान आहे इन जी जेका भित आहे चौधारी उहा कढाए ॾिनी वञे त जीअं जेका हिते क़बरूं आहिनि उहे मुस्मार बि न थियनि ऐं उन्हनि जी जेको आहे सो बेहरमती बि न थिए। कैमरा टीम सां गॾु अब्दुल लतीफ़ मस्तोई, टाइम न्यूज़, मुबारकपुर।